देवताउनि जो नारायण जी उस्तति करणु। मैत्री ऋषिश्वर चयो त हे विदुर, जॾहिं संसार जे पैदा करण जो सभु सामान प्रगट थियो तॾहिं सभिनी देवताउनि उत्पत्ति करण जो कमु शुरू कयो, पर जॾहिं इहो कमु उन्हनि खां पूरो न थी सघियो तॾहिं सभिनी देवताउनि हार मञी नारायण जी हिन तरह उस्तति कई त हे दीनानाथ, जो आदमी संसार में तव्हांजे तेज जो प्रकाश सभिनी जीवन में सम्झी तव्हांजे चरणनि जो ध्यानु कंदो आहे या कथा कीर्तन ॿुधंदो आहे, सो जगत में माया जे दुख खां छुटी सुख पाईंदो आहे। तव्हांजे कृपा खां सवाइ असां खां संसार पैदा करण जो कमु नथो थी सघे। इन आदि निरंकार देवताउनि जी उस्तति ॿुधी उन्हनि ॾांहुं कृपा दृष्टिअ सां ॾिठो त उते 5 तत्व गॾिजी हिकिड़ो मास जो पिंड बणिजी पिया। उन्हीअ जो नालो आदि पुरुष थियो। उन्हीअ जे रहण वास्ते पृथ्वी लोक, पाताल, वैकुंठ लोक यानी 3 लोक ठही विया। उहो ई पुरुष अखियुनि, कननि, हथनि ऐं ॿियनि इंद्रियनि जो मालिक थियो ऐं उन्हीअ पुरुष खे विराट रूप सॾिजे थो। संसार जो सॼो व्यवहार उन्हीअ रूप में समायल आहे। उन्हीअ पुरुष जे धुन मां हिकिड़ो कमल जो गुल निकितो, जंहिं गुल मां ब्रह्मा पैदा थियो ऐं आदि पुरुष जो अपार दया सां ब्रह्मा पंहिंजे मुख मां ब्राह्मण, हथनि मां खत्री, टंगुनि मां वैश्य ऐं चरणनि मां शूद्र जुमिले 4 वर्ण पैदा कया। बोल श्री कृष्ण भगवान की जय। अज्ञान